विपासे वांखे अपडेट कयूं। गुपचाणी भरपासवर इलाइक़नि में गैस्ट ते ज़ाब्तो न आयो आहे। हिकी ॻोठ में 3 ॿारनि समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ अल्हा ॾितो मक्सी में 6 महीननि जो नबी बख़्श, 2 महीननि जी लौंग मक्सी, 2 महीननि जी रीमा ऐं 4 महीननि जी हलीमा फौत थी विया आहिनि। अवांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे गुपचाणी भरपासवर इलाइक़नि में गैस्ट ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। हिकी ॻोठ में 3 ॿारनि समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि।